साईं मुंहिंजा हिकिड़े मुल्क जो बादशाह जी धीअ शहज़ादीअ ऐं बादशाह जी ज़ाल राणी। हाणे बादशाह वटि त सभु कुझु हो, पर बादशाह जी धीअ शहज़ादी हुजे वीचारी गूंगी। सो हाणे जीअं हू ॼाई हुई, नंढे हूंदे खां गूंगी हुई। नौजवान शहज़ादी धीउ हुजे, बादशाह ऐं राणी तमामु जाम परेशान हुजनि। काफ़ी हिननि इलाज वग़ैरह हितां हुतां हकीमनि खां करायो, पर शहज़ादी जो आवाज़ न वरियो। गूंगी शहज़ादी हुजे। सो हाणे हिकु चकर बादशाह वरी ॿिए कंहिं मुल्क जा हकीम तबीब घुराया। काफ़ी आया, कुझु नजूमी, कुझु फ़क़ीर वग़ैरह बि घुराया। तो बादशाह चवणु लॻो त मुंहिंजी धीअ शहज़ादी मन ॻाल्हाए। उहे आया, पर उन्हनि खां बि कुझु न थियो। तो हाणे बादशाह चवणु लॻो उन हकीमनि खे, उन नजूमनि खे, उन फ़क़ीरनि खे चवणु लॻो त आख़िर छा मसइलो आहे, मुंहिंजी धीअ शहज़ादीअ कीअं ॻाल्हाईंदी, आख़िर इन जो को हल को हुजे त तव्हां ॿुधायो। तो हिते हकीम तबीबी फ़क़ीर जेके बि हुआ से चवणु लॻा त बादशाह सलामत, असां पंहिंजे हिसाब सां पूरी कोशिशि कई, पर शहज़ादीअ जो इलाजु असां वटि न आहे। तो हाणे हकीम बि इहा ॻाल्हि कई, फ़क़ीर बि इहा ॻाल्हि कई, त नजूमी बि इहा ॻाल्हि कई। तो हाणे बादशाह ऐं राणी मायूस थी विया। सो चवणु लॻा त हाणे शहज़ादी जो नसीबु शहज़ादी सां, असां त पंहिंजे हिसाब सां पूरी कोशिशि कईसीं, पर शहज़ादी जो आवाज़ न अची सघियो। तो हाणे बादशाह ऐं राणी वीचारा तमामु परेशान हुजनि। हाणे शहज़ादी बि ईअं ई मायूस ऐं उदास हुजे। हाणे हुन वटि चहिरो, ख़ूबसूरती, हर शइ हुजे, नवां लिबास, कपिड़ा वग़ैरह ही हू हर शइ हुजनि, पर आवाज़ हुन वटि न हुजे। सो हाणे मायूस उदास। तो हाणे हिकु चकर कंहिं झंग में आई, तमामु हसीन ऐं ख़ूबसूरत झंग हुजे उन बादशाह जी बादशाही जो। हाणे शहज़ादी आई, उन झंग में वेठी हुजे, मायूस ऐं उदास थियो। त एतिरे टाइम में जंहिं वण जे हेठां ही वेठी हुई, उन वण मथां हिकु भोलो अची ज़ख़्मी थी किरियो। हाणे उनखे कंहिं तीर वग़ैरह हयो, उहो भोलो को ज़ख़्मी थियल हो। सो उन वण जे मथां हेठि अची किरियो। शहज़ादी उन वण वटि वेठल हुई, उन वण जे हेठि। शहज़ादी ॾिठो त हिन भोलड़े खे कंहिं ज़ख़्मी करे छॾियो। हाणे भोलड़ो सम्झंदो हर कुझु हो, हर शइ, पर ॻाल्हाए न थे सघियो। तो हाणे नेठि शहज़ादी चवणु लॻी त हिन भोलड़े जी का मदद वग़ैरह करियां, हीउ त तमामु ज़ख़्मी थियो पियो आहे। तो हाणे शहज़ादी चवणु लॻी उन भोलड़े खे त तूं हिते ई वेह, ज़ख़्मी थियल हुजे। तो चवणु लॻी त तूं हिते ई वेह, आउं ॾिसां थी का बूटी वग़ैरह हुजे, को अहिड़ो कुझु मिली वञे त जीअं तूं ज़ख़्मी थियो पियो आहीं, तुंहिंजे ज़ख़्मनि खे लॻायां। तो हाणे शहज़ादी निकिती, हितां हुतां झर झंग मञा का बूटियूं जेके हुयूं सो पटे आई, ऐं उन्हनि खे घोटे ठाहे करे उन भोलड़े ते लेप कई, ॿधई। तो हाणे नेठि उन भोलड़े खे कुझु टाइम खां पोइ कुझु आराम अची वियो, सुकून अची वियो। तो हाणे शहज़ादी उन भोलड़े खे गॾु साण वठी उन महल में आई। तो हाणे हिकिड़ो ॿ ॾींहं उहो भोलड़ो ज़ख़्मी हुजे, कुझु ख़िदमत चाकरी उन भोलड़े जी कई। हाणे शहज़ादी त हुजे गूंगी, हाणे ॻाल्हाए बि छा। तो हाणे नेठि कुझु ख़िदमत चाकरी वग़ैरह उन भोलड़े जी कई। तो हाणे ॿिनि टिनि ॾींहंनि खां पोइ उहो भोलड़ो तयारु थी वियो, सही सलामत थी वियो, ऐं पोइ भोलड़ो वरी वापसी उन झंग में हलियो वियो। तो हाणे हिकु चकर शहज़ादी निंड पई हुजे, सुती पई हुजे, त शहज़ादी जे ख़्वाब में उहो भोलड़ो आयो। ऐं भोलड़ो चवणु लॻो त दरअसल आउं भोलड़ो न आहियां, आउं हिकु शहज़ादो आहियां। दरअसल मूंखे कंहिं बददुआ ॾिनी, ऐं उन जे करे आउं भोलड़ो थी वियसि। तूं शहज़ादीअ, मूंखे ख़बर आहे त गूंगी ऐं आवाज़ तुंहिंजो आहे कोन, तूं ॻाल्हाए नथी सघीं। तूं सुभाणे अचिजांइ त आउं तोखे हिकु ॿूटी ॿुधाईंदसि। उहा ॿूटी तोखे उन ॿूटी वटि वठी वेंदसि। उहा ॿूटी तूं पटे उन जी दवा ठाहे पीजांइ त तूं सही थी वेंदे। हाणे शहज़ादी एतिरो ख़्वाबु ॾिठो त शहज़ादी यकदमि उथी पई। सा चवणु लॻी त हीअ हिकु ख़्वाबु आहे, जंहिं भोलड़े खे आउं वठी आयसि गॾु, ज़ख़्मनि जेको ज़ख़्मी थियल हो उनखे मूं दवा वग़ैरह कई ऐं उहो सही थियो। उन भोलड़े जो ख़्वाबु आयो आहे, छा सची भोलड़ो ईअं आहे। सो हाणे ॿिए ॾींहुं सुबुह जो शहज़ादी आई उन वटि, भोलड़े वटि। तो हाणे भोलड़े वटि आई, इशारे में चवणु लॻी त मुंहिंजो आवाज़ु आहे कोन। हाणे इशारे में बि चवे उन भोलड़े खे, त भोलड़ो उन खे
बाह मजां झले वठी आयो उन बूटी वटि ऐं चवणु लॻो उतां इशारनि में भोलो बि भोलो ॻाल्हाए न सघे। सो उहा बूटी ॾेखारणु लॻो। शहज़ादी हाणे हिते सम्झी वई त जेको ख़्वाबु मूं ॾिठो ऐं हीअ बूटी जे बारे में भोलो ॿुधाए पियो, हाणे भोलो मूंखे बि सम्झी वियो आहे, ऐं गुंगी आहियां। सो हाणे नेठि शहज़ादी उहा बूटी वग़ैरह उतां पटी उन भोलड़े खां थी ऐं वापसी मोटी आई घर। हाणे उन पंहिंजे इशारनि मंझि पंहिंजे माउ पीउनि खे चयो त हीअ बूटी वग़ैरह मूंखे कुटे ठाहे वग़ैरह ॾियो त जीअं आउं इनखे पीआं। सो हाणे राणी ऐं बादशाह त ॿोली शहज़ादी जी सम्झंदा हुआ इशारनि वारी। सो हाणे उन्हनि उन बूटी जी दवा वग़ैरह तयारु कई ऐं शहज़ादी खे पीआरी। हाणे 2-3 कलाक शहज़ादी उहा दवा पी कयो आराम। हाणे आराम करण खां पोइ शहज़ादी जो आवाज़ु अची वियो। शहज़ादी तमामु ख़ुशि थी, ॾाढी ख़ुशि थी त मुंहिंजो आवाज़ु अची वियो। शहज़ादी ॻाल्हाइणु लॻी। सो हाणे शहज़ादी ॻाल्हाइणु लॻी। सो हिते बादशाह राणी बि हैरान थी वियासीं, चवणु लॻा त असांजी धीअ हाणे ॻाल्हाए पई। सो हिते बादशाह ऐं राणी चवणु लॻा उन शहज़ादी खे त शहज़ादी ॾे ख़बर, काफ़ी हकीम तबीब मूं घुराया, अलाए किथे किथे जा आया, उन्हनि खां इहो इलाजु न थी सघियो ऐं तूं कीअं सही थी वें, या बूटी जो ॾसु तोखे कंहिं ॾिनो। सो हिते शहज़ादी उन भोले वारी सॼी ॻाल्हि करे, सॼी हक़ीक़त करे उन बादशाह ऐं राणी खे ॿुधाई। सो बादशाह ऐं राणी चवणु लॻा त इन भोलड़े जूं महिरबानियूं जेको तुंहिंजो आवाज़ु अची वियो। सो हाणे हिते उहा शहज़ादी चवणु लॻी पंहिंजे माउ पीउनि खे त बाबा दरअसल ॻाल्हि इहा आहे त हूअ भोलड़ो न आहे, हू बि शहज़ादो आहे, मुंहिंजे ख़्वाब में आयो, एतिरो कुझु मूंखे चयोसि त मूंखे का बददुआ थियल आहे, तंहिंजे करे आउं भोलो थियल आहियां। सो हिते उहा शहज़ादी चवणु लॻी सो बाबा हाणे आउं वेंदसि उन भोले वटि, दरअसल भोलो न आहे, उहो शहज़ादो आहे, उन वटि वेंदसि ऐं उन खे आउं सही कंदसि। सो हिते उहो बादशाह ऐं राणी चवणु लॻा उन शहज़ादी खे त भले ठीकु आहे, हुन तुंहिंजी हेतिरी मदद कई आहे त पोइ तूं बि उनखे खणी ठीकु कजां, जेको थी सघियो मदद आउं करण जे लाइ तयारु आहियां। सो बादशाह ऐं राणी चवणु लॻा उन शहज़ादी खे। सो हाणे शहज़ादी आई उन भोलड़े वटि। हाणे शहज़ादी त ॻाल्हाए पई, सो हाणे भोलो त ॻाल्हाए न सघे। सो हाणे शहज़ादी एतिरो कुझु चयो उन भोलड़े खे त तूं परेशान न थी, तूं शहज़ादो आहीं, मुंहिंजे ख़्वाब में तो मूंखे चयो हो, पर हाणे तोखे आउं सही कीअं करियां, आख़िर तूं कीअं ठीकु थींदे, या बददुआ जेका तोखे ॾिनल आहे इन जो हल कीअं कढिजे। सो हाणे नेठि शहज़ादी परेशान हुजे, भोलो त ॻाल्हाए न सघे उहो शहज़ादो। सो हाणे शहज़ादी आई वापसी उन भोलड़े खां थी पंहिंजे महल, पंहिंजे कमरे में अची सोचणु लॻी त हाणे इन भोलड़े खे सही कीअं कजे। सो नेठि इन ख़्यालनि में हुजे, इन सोचनि में हुजे। शहज़ादी खे इहो ई सोचींदे सोचींदे निंड अची वई। जॾहिं शहज़ादी खे निंड अची वई त उहो साॻी भोलो उन शहज़ादी जे ख़्वाब में आयो, उहो शहज़ादो। सो हाणे उहो भोलो चवणु लॻो उन शहज़ादी खे त हाणे दरअसल हीअं आहे, आउं सही थींदसि पर हिकिड़ी कम जे करे जे उहो तोखे करिणो पवंदो। सो हाणे शहज़ादी खे चवणु लॻो उहो भोलो त तूं हीअं कजां, 7 बादशाहनि जा जेके 7 ॻोठ हूंदा उन्हनि मंझां 7 रंग जा धागा, हर हिकु ॻोठ मंझां हिकिड़ो धागो हर रंग जो। सो उहा वेड़ी उहा तव्हां धागनि जी उहो तूं खणंदी अचिजांइ, पर ज़ोर ज़बरदस्ती न कजांइ, ऐं उन्हनि खां जो को कमु करे, नेकी वारो कमु करे, जीअं उहो तोखे पाण पंहिंजी ख़ुशी सां ॾियनि। सो उहे 7 रंग जा उहे धागा उन 7 बादशाहनि जे 7 ई ॻोठनि मंझां उहे खणी उन मंझां हिकिड़ो लिबास तयारु करे, हिकु वॻो माना मुंहिंजे लाइ तयारु करे, उन 7 रंग जा जेके धागा हूंदा सो तयारु करे उहो मूंखे अची ॾिजांइ, मूंखे पाराइजांइ, त आउं सही थी वेंदसि, या बददुआ मुंहिंजी हटी वेंदी, आउं वापसी पंहिंजे असुली रूप शहज़ादे में अची वेंदसि। सो हाणे नेठि शहज़ादी खे इहो ख़्वाबु आयो। शहज़ादी पोइ निंड मंझां उथी वई सुबुह जो। सो हाणे शहज़ादी चवणु लॻी त हाणे भोलो मुंहिंजे ख़्वाब में आयो, उहो शहज़ादो। सो हाणे इहो कमु इन जो आउं ज़रूरु कंदसि। सो हाणे उहा शहज़ादी उतां आई, अची उन भोले सां मिली, सा चवणु लॻी त तूं परेशान न थिए, तूं मुंहिंजे ख़्वाब में राति आयो वें, तो मूंखे जेतिरो कुझु चयो सो आउं हाणे सम्झी वियसि। हाणे आउं तुंहिंजे कम सां वञा थी ऐं तुंहिंजे लाइ इहे 7 रंग जा धागा उन 7 बादशाही 7 ॻोठनि मंझां आणे उन मंझां हिकिड़ो लिबास आउं तयारु कंदसि ऐं तयारु करे तोखे पाराईंदसि, जीअं तुंहिंजी इहा बददुआ हटे। सो हाणे शहज़ादी उन भोलड़े खां थी उतां आई वापसी पंहिंजे महल। सो हाणे बादशाह ऐं राणी खे सॼी हक़ीक़त करे, सॼी ॻाल्हि करे हिन ॿुधाई। सो बादशाह ऐं राणी चवणु लॻा शहज़ादी खे त भले ठीकु आहे, जे तोखे ईअं ई सही लॻे थो त भले ईअं तूं वञी कर।
सो हाणे शहज़ादी पंहिंजो लिबास चेंज कयो। शहज़ादे जो जेको लिबास हो शहज़ादी वारो सो लाथईं। सो हाणे ॿियो लिबास आम हिकिड़ो करे सो हाणे चढ़ी घोड़े ते निकिती उन 7 बादशाहनि जी तलाश में। सो हाणे आई हिकिड़ी बादशाही में, अची ॾिसे त उते हिकिड़े बादशाह जा सिपाही हुजनि 3-4 सिपाही। ॿिनि हमराहनि खे के ग़रीब हुजनि उन्हनि खे गेलियो खणियो पिया वञनि। गेलियो खणियो पिया वञनि ज़ोर ज़बरदस्ती हुननि जी घोड़ा हुजे। हाणे शहज़ादी ॾिठो सा शहज़ादी चवणु लॻी ही त के बादशाह जा सिपाही आहिनि जेको हिन ग़रीब हमराह ॿिन्हिनि खे गेलियो ज़ोर ज़बरदस्ती करियो वठियो पिया वञनि। आख़िर वञी ॾिसां त सही आख़िर मसइलो छा आहे। हाणे शहज़ादी आई घोड़े सूधो उन सिपाहियुनि वटि। सा चवणु लॻी त अवी हिन ग़रीबनि खे छो पिया गेले खणे वञो। सो हिते हू शहज़ादी सां कुझु घटि वधि ॻाल्हाइण लॻा उहे बादशाह जा सिपाही। सो हाणे शहज़ादी घोड़े सां लथी। सो शहज़ादी चवणु लॻी त अव्हांखे ईअं आऊं करणु न ॾींदसि। ज़ोर ज़बरदस्ती हिननि खे गेले वठी आऊं न छॾींदसि। पहिरीं मूंखे ॿुधायो त आख़िर हिननि जो ॾोह कहिड़ो आहे। सो हिते सिपाही चवणु लॻा त दरअसल हिननि खां बादशाह घुरे थो कर्ज़, तंहिंजे करे हिन खे गेलियो था वञूं। हिननि कर्ज़ नाहे ॾिनो। सो हिते शहज़ादी चवणु लॻी त अवी हिननि मज़ा हथु कढो, हिननि जो कर्ज़ घणो आहे। सो हाणे सिपाहियुनि कुझु पैसा वग़ैरह ॿुधाया। सो शहज़ादी वटि कुझु सोन जा सिक्का हुआ सो खणी उन सिपाहियुनि खे ॾिना। सो चवणु लॻी शहज़ादी त हिननि मज़ा हिननि जो कर्ज़ वञी वसूल करियो, वञी खणो ऐं हिननि मज़ा हथु कढो। सो हाणे सिपाहियुनि खे उहे सोन जा सिक्का उन शहज़ादी ॾिना। सो सिपाही उहे सिक्का वग़ैरह वठी सेत वञी थिया रवाना। सो हाणे त शहज़ादी चवणु लॻी उन ग़रीबनि खे त अवी परेशान न थियो, अव्हांजो कर्ज़ मूं अदा करे छॾियो। सो हाणे उहे ॿई ग़रीब हमराह सो चवणु लॻा उन शहज़ादी खे त तूं केरु आहीं ऐं किॾां पई वञी। सो शहज़ादी चवणु लॻी त दरअसल आऊं मुसाफ़िर माण्हू आहियां ऐं कंहिं कम सां निकिती आहियां ऐं उन कम जी तलाश में वञां थी। सो ॿई चवणु लॻा त तूं कहिड़े कम सां वञे पई, असांखे ॿुधा त जीअं असांखे बि ख़बर पवे। सो हिते उहा शहज़ादी चवणु लॻी दरअसल मूंखे 7 बादशाहनि में वञिणो आहे ऐं 7 बादशाह जेके 7 ॻोठ आहिनि उन हर ॻोठ मज़ा मूंखे हिकु 7 रंग जूं जेके धागनि जूं वेड़ियूं आहिनि हर रंग जी वेड़ी मूंखे खपंदी, उन लाइ निकिती आहियां। सो हिते उहो ॿई हमराह चवणु लॻा तूं परेशान न थी, असां वटि अछे रंग जी वेड़ी आहे धागे जी, तोखे ॾियूं था पंहिंजी मर्ज़ी सां, पंहिंजी ख़ुशी सां। सो हाणे शहज़ादी ॾाढी ख़ुशि थी। सो हाणे शहज़ादी खे उहे ॿई हमराह वठी आया पंहिंजे घर ऐं हिकु धागनि जी वेड़ी उन शहज़ादी खे ॾिनी। शहज़ादी खे हिकु रंग जी धागनि जी वेड़ी मिली वई। शहज़ादी उन्हनि खां मोकिलाए वरी हलंदे हलंदे हिकु ॿी बादशाही में आई। अची उन ॻोठ में पुॻी त उन ॻोठ जा माण्हू ॾिठईं त तमामु ग़रीब हुजनि, गुरबत तमामु जाम हुजे, खाइण पीअण जे लाइ हुननि वटि का शइ न हुजे। सो शहज़ादी चवणु लॻी त ही तमामु ग़रीब आहिनि। सो शहज़ादी कुझु सोन जा सिक्का वग़ैरह तमामु जाम आहे, सो उन सभिनी खे विरहाए ॾिनई। सो हाणे उहे सभु दुआऊं ॾियणु लॻा। हुननि बि का हिकु रंग जी धागनि जी जेका वेड़ी हुई हिकु रंग जी सा बि उन शहज़ादी खे हुननि ॾिनी। सो हाणे शहज़ादी वटि 2 वेड़ियूं 2 रंगनि जूं माना धागनि जूं थियूं। सो हाणे शहज़ादी उहे खयूं। सो हाणे शहज़ादी वरी आई 3 बादशाही में 3 ॻोठ में ॾिसे त उते तमामु वॾी बीमारी हुजे, तमामु माण्हू मरनि पिया, बीमार पिया हुजनि। सो हाणे उहा शहज़ादी आई हिकु माई वटि। सा चवणु लॻी त अव्हां वटि का अहिड़ी बीमारी आई आहे, सभु मरनि पिया, के पिया आहिनि बीमार, छो अहिड़ो को दवा तयारु करण वारो आहे कोन, छो जो अव्हांजी हिन बीमारी मज़ा जान छुटे। सा उहा माई चवणु लॻी उन शहज़ादी खे त दरअसल को अहिड़ो आहे कोन जो दवा ठाहे असांखे तयारु करे ॾिए, को ॼाणू को अहिड़ो आहे कोन। ऐं असांजो जेको हकीम हो सो बि छॾे असांखे भॼी वियो हिन बीमारी जे डप जे करे। हाणे कई माण्हू वीचारा मरनि पिया, बीमार थियनि पिया। हाणे लाइलाज बीमारी आहे, को इलाजु आहे कोन को अहिड़ो जो दवा असांखे खणी तयारु करे ॾे। सो शहज़ादी चवणु लॻी उन माई खे त तूं परेशान न थी, आऊं कुझु ॼाणा थी इन दवा ववा में ऐं अव्हांखे दवा आऊं ठाहे तयारु करे ॾींदुसि। सो हाणे शहज़ादी निकिती घोड़े ते आई हिकु झंग में तरह तरह जूं ॿूटियूं पटियूं। सो ॿूटियूं पटे आई ऐं उन ॻोठ में। सो हाणे लॻी दवा तयारु करणु।
तो हाणे दवा तयारु करणु लॻी। दवा तयारु करे सो उन माण्हुनि खे ॾिनी, चवणु लॻी त हीअ दवा पीओ, ॾिसूं था त इहा बीमारी वञे थी या कोन थी वञे। सो हाणे नेठि उहा दवा उन शहज़ादी तयारु करे उन माण्हुनि खे ॾिनी। सो उहे माण्हू दवा वापराइण लॻा, पीअण लॻा। हाणे हिकिड़ो ॿ ॾींहं शहज़ादी उते उन ॻोठ में रही पई। हाणे सभिनि माण्हुनि खे फ़र्क़ु थी वियो, सभु चङा भला तयारु थी वियासीं। चवणु लॻा त हाणे बीमारी असांजी ख़तमु थी वई, हिन दवा मज़ा असीं तयारु थी वियासीं। शहज़ादी काफ़ी ॿूटियूं वग़ैरह उन्हनि खे पटे आणे ॾिनी ऐं चवणु लॻी त हिन मज़ा दवा अवी पाण तयारु करे ऐं ठाहे पीजो पिया, जंहिंखे बि का बीमारी हुजे। सो हाणे माण्हू उन शहज़ादी खे दुआऊं ॾियणु लॻा ऐं इन कम जे बारे में पुछा करणु लॻा त केरु आई ऐं किॾां पई वञी। तो शहज़ादी बि उहा ॻाल्हि साॻी करे ॿुधाई। सो उहे माण्हू ॾाढा ख़ुशि हुआ। से बि हिकु वेड़ी रंग जी उन शहज़ादी खे ॾिनी, धागनि जी। सो हाणे शहज़ादी वटि 3 वेड़ियूं थी वियूं, 3 रंगनि जूं। सो हाणे शहज़ादी ॾाढी ख़ुशि थी। हाणे ईअं कंदे कंदे शहज़ादीअ 7 बादशाहियूं ईअं कंप्लीट कयूं, पूरियूं कयूं। 7 ॻोठनि में वई शहज़ादी खे 7 रंग जा धागा मिली विया। 7 रंग जूं धागनि जूं वेड़ियूं उहे शहज़ादी खे मिली वियूं। हाणे शहज़ादी चवणु लॻी त हाणे 7 रंग जा जेके धागा आहिनि, जेके वेड़ियूं आहिनि, से मूंखे मिली वियूं आहिनि। हाणे हीअ वेड़ियूं खणी आऊं वेंदसि ऐं महल में वञी हिकिड़ो ड्रेस, हिकिड़ो लिबास उन शहज़ादे जे लाइ ठाहींदसि, तयारु कंदसि ऐं पोइ शहज़ादो सही थी वेंदो। हाणे शहज़ादी आई पंहिंजे महल में। बादशाह ऐं राणी पुछा करणु लॻा शहज़ादी खां न बाबा खैरनि सां वरी आहिनि। सो शहज़ादी चवणु लॻी त हा बाबा, आऊं खैरनि सां वरी आयसि। तो बादशाह ऐं राणी चवणु लॻा त छा तोखे 7 रंगनि जूं धागनि जूं वेड़ियूं मिलियूं या न? तो शहज़ादी चवणु लॻी त हा बिल्कुलु मूंखे मिली वियूं। हाणे शहज़ादीअ लॻी उन 7 रंग जा जेके धागा हुआ, जेके वेड़ियूं हुयूं, उन्हनि मज़ा लॻी वई उन शहज़ादे जे लाइ उहो लिबास तयारु करणु। सो हाणे 2-3 महीना लॻी विया शहज़ादी खे लिबास तयारु कंदे। सो हाणे नेठि हणंदे हणंदे उहो शहज़ादीअ लिबास तयारु करे छॾियो उन शहज़ादे जे लाइ। सो हाणे शहज़ादी चवणु लॻी त हीअ लिबास हाणे तयारु थी वियो आहे ऐं शहज़ादे खे वञी पाराईंदसि, जीअं शहज़ादो सही थी वेंदो। सो हाणे शहज़ादी ॿिए ॾींहुं उहो लिबास खणी आई उन जॻह ते। सो हाणे लॻी हिते हुते उन भोरड़े खे ॻोल्हणु। हाणे हिनखे भोरड़ो मिलियो ई कोन। सुबुह खां निकितल उन भोरड़े जे इंतज़ार में भोरड़ो हिनखे मिलियो ई कोन। शहज़ादी मायूस थी वई, उदास थी वई। शहज़ादी चवणु लॻी त शायदि उहो शहज़ादो भोरड़ो केॾां वियो हलियो। मूंखे बि काफ़ी टाइम लॻी वियो, काफ़ी वक़्तु लॻी वियो इहो कमु कंदे कंदे। सो हाणे नेठि सुबुह खां वठी शाम थी वई। उन वण जे हेठि उहा शहज़ादी उन भोरड़े शहज़ादे जो इंतज़ारु करणु लॻी। हाणे तव्हांजो वञी भोरड़ो बि अची उते हाज़िर थियो। भोरड़ो जॾहिं आयो उहो शहज़ादो, तो हाणे शहज़ादी ॾिसी ॾाढी ख़ुशि थी। तो शहज़ादी चवणु लॻी त शुक्र रब जो जेको तूं मूंखे मिली वएं, मूं त सोचियो त तूं केॾां वें हलियो। सो हाणे भोरड़ो त उन महिल उहो शहज़ादो ॻाल्हाए न सघे। हाणे शहज़ादी चवणु लॻी उन भोरड़े शहज़ादे खे त हीअ लिबास मूं तयारु कयो आहे, उन 7 रंगनि जा जेके धागा हुआ उन मज़ा मूं तयारु कयो आहे। हाणे इहे तूं पात जीअं तुंहिंजी बददुआ या लही वञे। सो हाणे नेठि उहो ड्रेस, उहो लिबास जेको शहज़ादी ठाहे आई हुई उन भोरड़े शहज़ादे जे लाइ, सो ॾिनी उन भोरड़े खे। भोरड़े ते उहो लिबास पातो। हाणे उहो लिबास जीअं पाती, सो हाणे उहो भोरड़ो सही सलामत थी वियो, उहो शहज़ादो थी वियो। शहज़ादे जे रूप में अची वियो। सो ॾाढो ख़ुशि थियो। सो ॻाल्हाइणु लॻो, शहज़ादे जे रूप में अची वियो। शहज़ादी बि ॾिठो, सो बि ॾाढी ख़ुशि थी। सो शहज़ादो चवणु लॻो उन शहज़ादी खे त आऊं हाणे सही थी वियो आहियां। काफ़ी टाइम खां वठी, काफ़ी वक़्त खां वठी आऊं भोरड़ो थियल हुअसि। सो हाणे ॾाढो ख़ुशि थियो। सो चवणु लॻो उन शहज़ादी खे, उहो शहज़ादो त तुंहिंजियूं महिरबानियूं, तो मूंखे सही कयो ऐं तो मूंखे उन भोरड़े मज़ा शहज़ादो वरी वापसि बनायो ऐं बददुआ मुंहिंजी हटी वई। सो हाणे शहज़ादो ॾाढो ख़ुशि थियो। सो शहज़ादो चवणु लॻो उन शहज़ादी खे त तुंहिंजियूं महिरबानियूं, ऐं हाणे आउं तोसां कंदसि शादी, तो मुंहिंजे लाइ हेतिरो कुझु कयो। सो हाणे शहज़ादी चवणु लॻी उन शहज़ादे खे त तूं हाणे हल मुंहिंजे महल में, तोखे मुंहिंजे माउ पीउ सां मिलायां।
सो हाणे शहज़ादी उन शहज़ादे खे वरितो, सिधो आई उन महल में। बादशाह राणी बि उन शहज़ादे खे ॾिठो, सो बि ॾाढा ख़ुशि थिया। से चवणु लॻा उन शहज़ादे खे त तुंहिंजियूं महिरबानियूं, असांजी धीअ जे लाइ काफ़ी परे परे खां हकीम वग़ैरह आया, पर कंहिंखां बि असांजी धीअ शहज़ादी जो आवाज़ु न आयो। पर तो असांजी धीअ शहज़ादी खे सही करे छॾियो, आवाज़ु हुनजो अची वियो। सो हाणे त शहज़ादो चवणु लॻो उन बादशाह ऐं राणी खे त जेको कमु मूं कयो उनखां वधीक शहज़ादी मुंहिंजे लाइ कयो। शहज़ादीअ मुंहिंजे लाइ उहो ड्रेस, उहो लिबास तयारु कयो ऐं आउं भोरड़े मज़ा शहज़ादो थी वियसि। हाणे आउं बि ॾाढो ख़ुशि आहियां। तो बादशाह ऐं राणी चवणु लॻा त पोइ अवां ॿिन्हिनि जी छा शादी करायूं या न। सो हिते शहज़ादी बि राज़ी हुजे, शहज़ादो बि राज़ी हुजे। सो हाणे बादशाह ऐं राणी उन शहज़ादी ऐं शहज़ादे जी कराई शादी। हाणे उहो उते ई रहणु लॻा उन बादशाही में। सो ॾाढा ख़ुशि हुआ। सो हाणे बादशाह सुठे नमूने सां पंहिंजी बादशाही हलाइणु लॻो। शहज़ादो ऐं शहज़ादी बि ॾाढा ख़ुशि हुआ। सो दोस्तो, हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।